दोस्तों पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में खुश आमदीद। खुशखबरी तव्हांखे ॾियूं था त साम्हूं सिजावल खान जा एक्शन तस्वीरुनि में तव्हां ॾिसी सघो था। हीअ जेकी शूटिंग हली रही आहे ऐं सिजावल खान पंहिंजी कुल्हाड़ी कुल्हे ते रखी ज़ाहिद सिद्दीकी सां गॾु बहितरीनु सीन शूट कया आहिनि कुझु ॾींहंनि जे अंदरि। दोस्तों पंजाबी ड्रामे में सिजावल खान खे ज़बरदस्त किरदारु मिलियो आहे ऐं जंहिंखे उहो भरपूर निभाए पियो। ग़ज़ाला एंजल, अहमद अली शेख, अज़ीज़ कंबरानी, सुठा अदाकार, एस भट्टी, मजू लाड़, ख़ुदि असगर चौधरी डायरेक्टर साहब, सभिनी जेको आहे न लॻभॻि वठ पाजा कई आहे हिन ड्रामे जी शूटिंग में। ॾींहुं राति कोशिशि कई पई वञे त हिन ड्रामे खे फाइनल कयो वञे कीअं बि करे। ऐं दोस्तों ज़बरदस्त सीन शूट थी रहिया आहिनि ऐं होॾो सतार नोहाणी साहब बि जेको आहे न हिमत कराए पियो ऐं उहो बि घटि न कयूं वेठो आहे हिन कम खे। हीउ ड्रामो जेको आहे दोस्तों ॿुधायो पियो वञे तमामु जल्द हिन जा 2 स्पेल फाइनल कया वेंदा। पहिरियों स्पेल लॻभॻि फाइनल थियण वारो आहे, बाक़ी जेको ॿियो स्पेल आहे उहो वरी तमामु जल्द स्टार्ट थींदो। पहिरियों फाइनल करे इन जा टीज़र स्टार्ट कया वेंदा सिंध टीवी ते ऐं यूट्यूब चैनल ते। उन खां पोइ जेको आहे ॿियो स्पेल बि फाइनल कयो वेंदो, उन खे बि कोशिशि कई वेंदी जल्दी शूट कयो वञे। हिन टाइम हाई लेवल जी शूटिंग हली रही आहे। हिन ड्रामे में ॿुधाए पियो वञे त हीउ सभिनी ड्रामनि जा रिकॉर्ड टोड़ींदो। हीउ जेको पंजाबी ड्रामो आहे इहो को हल्को फुल्को प्रोजेक्ट न आहे, हीउ वॾो बहितरीनु प्रोजेक्ट आहे। तस्वीरूं तव्हांखे तमामु घटि मिलंदियूं शूटिंग जूं, छो शूटिंग ते पाबंदी लॻियल आहे। शूटिंग ते न, तस्वीरुनि ते ऐं वीडियोज़ ते को बि अदाकार तस्वीर वीडियोज़ उते शूटिंग जे दौरान नथो कढी सघे। इन जे करे उदासी टीवी खे इन ख़ुशी में सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा, लाइक कंदा।